बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम अस्सलाम वालेकुम नाज़रीन। अमीर सीरियल प्रोग्राम दी फ्रंट पेज आऊँ हैं लैला निसार ऐं मूंसां गॾु स्टूडियोज़ में मौजूद आहिनि सीनियर साफ़ी जेम जमाली साहब अस्सलाम वालेकुम एंड वेलकम टू द शो। नाज़रीन, पाकिस्तानी सियासत जो नओं ऐं ताज़ो एपिसोड रात जो रिलीज़ थी चुको आहे। ताज़ो एपिसोड इहो आहे त नून लीग ऐं पीपल्स पार्टी पंजाब जे वॾे वज़ीर चौधरी परवेज़ इलाही जे ख़िलाफ़ बेइतमादी रिथ जमा कराए छॾी आहे, जॾहिं त PTI पाकिस्तान तहरीक इंसाफ़ मुसलसिल क्लेम पियो करे त अहिड़ो कुझु बि न आहे ऐं जेकॾहिं बेइतमादी रिथ आई आहे त उहा नाकाम थींदी ऐं हू असेंबलियूं टोड़ण में कामयाब थी वेंदा। पर जेकॾहिं नाज़रीन असीं बि थोरो मां हिन में ऐड करे वठां, PTI कामयाब थी वञे या इधर असीं चऊं PDM कामयाब थी वञे, ॿिन्ही सूरतनि में मूंखे न पियो लॻे वधीक ख़ैर जमाली साहब बि रोशनी विझंदा त ॿिन्ही सूरतनि में का अहम क़िस्म जी तब्दीली अचण वारी आहे। जमाली साहब, इन ई ख़बर खां शुरूआति करे वठूं था त बेइतमादी रिथ जेको आहे राति जो जमा थी वई वॾे वज़ीर ख़िलाफ़, ऐं जेकॾहिं PDM बि कामयाब थी वञे जमाली साहब, मुंहिंजे ख़्याल में हीअ 6 महीननि में चौथी हुकूमत किरंदी न या नई ईंदी। जी बेसिक जो असल जो को मसलो आहे उहो इहो ई आहे त जेकॾहिं असेंबली टोड़े थो इमरान ख़ान त ज़ाहिर आहे KPK ऐं पंजाब जेको आहे उहो 70% एरिया ऑफ द कंट्री थी वियो। हाणे इलेक्शन में बाक़ी जेकॾहिं लीगली असां ॾिसूं त 8 महीना वञी बचनि था। दुरुस्त। तव्हांखे अगस्त में जेको आहे उहो हिन हुकूमत खे घर वञिणो आहे ऐं केयरटेकर हुकूमत अचणी आहे। त हिन 8 महीने जे वक़फ़े खां आख़िर इमरान ख़ान खे कहिड़ी तकलीफ़ आहे जो हू इहो सबर नथो करे सघे। बेसिकली हुनजो जेको मक़सदु आहे जंहिंमें हू मां सम्झां थो त पंहिंजे मक़सद में काफ़ी हद ताईं कामयाबु आहे त मुल्क में क्योस जी सूरतहाल रहे, मुल्क में असांजी मईशत स्टेबल न थी सघे, मुल्क में अफ़रा तफ़री रहे, त जीअं असांजे दुश्मननि जो जेको एक्चुअल एजेंडा आहे पाकिस्तान खे कमज़ोर रखण वारो, इमरान ख़ान पंहिंजी मंतक़ जे ज़रिए पंहिंजे सोच जे मुताबिक़ उन एजेंडा ते जेको बैरूनी साज़िश आहे उन ते हली रहियो आहे। हाणे अचूं त असां जेकॾहिं हुकूमत बचे थी या किरे थी, ॾिसो जेकॾहिं हुकूमत बचे थी, हुकूमत बचंदी, ख़ैर मूंखे त पूरो यकीन आहे त अदम एतमाद में परवेज़ इलाही फारिग़ थी वेंदो। हाणे जेकॾहिं इहा हुकूमत ॿी जेकी बि चाहे उहो नून लीग जो वॾो वज़ीर थिए थो या को अहिड़ो ॿियो कामयाब थींदी 100% इहो ॾिसो न, इहो ई आहे त छो जो हुनखे सियासत जी त ख़बर ई कान्हे न। चवंदा आहिनि न हिकिड़े ॼट माण्हू खे जेको आहे उहो सियासी मैदान में खणी आया त ॼट ई रहंदो न, हुनखे कहिड़ी ख़बर त सियासत छा थींदी आहे। हुनजो जेको मक़सदु हो त पाकिस्तान में डिस्टेबलाइज़ेशन ते हो पंहिंजे मक़सद में कामयाबु आहे हिक तरह सां, ऐं जेके बि पाकिस्तान जा दुश्मन मुल्क आहिनि उहे इमरान ख़ान जे हिन एजेंडे मां ॾाढा ख़ुशि आहिनि, ऐं जेको बि हुन एजेंडा खे इम्प्लीमेंट करण लाइ हिनखे जेको बि माल मतारो मिलियो आहे उहो जजो मिलियो आहे, जंहिंजो हीउ भरपूर तव्हांखे ख़बरूं अचणु शुरू थी वियूं आहिनि तव्हांजे साम्हूं। त अॼु बि हिन जूं 2 जेके ऑडियोज़ आयूं आहिनि, लीक थियूं आहिनि। हाणे तव्हां ॾिसो त इहो इन क़िस्म जो इन घटिया ज़हन रखंदड़ माण्हू जेको आहे उहो हिन मुल्क जो वज़ीर आज़म हो, ऐं इहो त मां सम्झां थो ॿुधण जो मुक़ाम आहे। 100% जेको आहे इमरान ख़ान जे पुठियां इसराइल जी हिकिड़ी लॉबी आहे, यहूदी लॉबी, जंहिंजो इन जे पुठियां हथु आहे, जंहिं हिनखे पेनिट्रेट कयो आहे। ऐं हिते मौजूदु जेके पाकिस्तान में कुझु सगारी ताक़तूं हुयूं उन्हनि जे एजेंटनि सां मिली करे हुननि हिकिड़ो प्लान कयो इमरान ख़ान खे। ऐं जेकॾहिं तव्हांखे इन जी तस्दीक करणी हुजे त 92 में जेको आहे हकीम सईद पंहिंजी किताब में इन जो ज़िक्र कयो। उन खां पोइ मशहूरु स्कॉलर ज़ाकिर साहब जेको आहे इहो ओपनली ॿुधायो त यहूदियुनि जो एजेंट जेको आहे पाकिस्तान ते मुसलत थियण वारो आहे, जंहिंजा तेरी सबूत मौजूदु आहे। 92 जूं जेकॾहिं तव्हां अख़बार खणो, नवाए वक़्तु अख़बार बि तव्हांखे आउं ॿुधाए छॾियां, उन में पूरी हिन ते स्टोरी आयल आहे त कहिड़े तरीक़े सां हिकिड़े कप्तान खे जॾहिं यानी कि 92 में जॾहिं वर्ल्ड कप थियो उन ज़माने खां हिन ते इहो कमु करणु शुरू करे छॾियो त हिनखे पाकिस्तान में कहिड़े तरीक़े सां प्लांट करिणो आहे। ऐं बहरहाल छो जो उन में कसूर असांजे कुझु इदारनि जे माण्हुनि जो आहे जंहिं उनजी मदद कई, पेनिट्रेट कई, उनखे पेनिट्रेशन ॾेई करे उन लीडर बणाए जेको आहे इलेक्शन में 2018 जे इलेक्शन में RTA सिस्टम बंदि करे हिनखे ज़ोरी खटरायूं। त हाणे ज़ाहिर आहे 100% जेको आहे जेकी फंडिंग आहे इमरान ख़ान जे मथां उहो न सिर्फ़ु पाकिस्तान में बल्कि बैरून मुल्कनि में उहा यहूदियुनि जी इन्वेस्टमेंट आहे। छो जो यहूदियुनि खे ऐं ख़ासि तौर ते जॾहिं असां इसराइल जी ॻाल्हि कंदा आहियूं त हुनखे जेकॾहिं पूरी दुनिया मां कंहिंखे ख़ौफ़ आहे त उहो पाकिस्तान आहे, जेको इस्लामी मुल्क आहे जंहिं वटि एटम बम आहे। यहूदियुनि जो जेको आहे उन्हनि खे ख़बर आहे त जेकॾहिं इस्लाम जी ॻाल्हि ईंदी ऐं यहूद जेको इसराइल जो जेको ग्रेटर गेम असांखे चवंदा आहियूं जॾहिं हुन ते ईंदो त हुन में रुकावट जेको आहे उहो पाकिस्तान आहे।
साहब तव्हां ये वॾी ॻाल्हि करे रहिया आहियो, पाकिस्तान जी आर्मी जेको आहे, पाकिस्तान जी मुस्लमान आर्मी, पाकिस्तान जो इस्लाम जो बम, मां हिनखे चवंदो आहियां। इन ई करे असां चवंदा आहियूं बार बार त हे जेको ग्रेटर गेम आहे, हाणे तव्हांखे 2023 जॾहिं शुरू थींदो त दुनिया में तव्हांखे ग्रेटर गेम नज़र अचणु शुरू थी वेंदो। त सल्तनत उस्मानिया जो टाइम पूरो थो थिए, उन खां पोइ कहिड़े तब्दीली जेको आहे हिन ख़िते में ऐं अरब कंट्रीज़ में थियण वारी हूंदी, त यहूदी पंहिंजो गेम 50 साल जो गेम करे अॻिते प्लान कंदा आहिनि। जहिड़े तरीक़े सां हाणे तव्हां 92 खां लॻाए थो 32 साल अॻु में हुननि इन्वेस्टमेंट इमरान ख़ान ते शुरू कई हुई, ऐं हिन जा तेरी सबूत मौजूदु आहिनि। इहे के ज़बानी ॻाल्हियूं न आहिनि। ॾिसो, हकीम सईद हिकु न्यूट्रल क़िस्म जो माण्हू हो, ऐं ज़ाहिरा वॾी लेवल जो माण्हू हो, हुनजा पंहिंजा सोर्सिस हुआ, ऐं हुन पंहिंजी किताब में हिन जो बाक़ाइदा ज़िक्र करे, हिन जे नाले सां ज़िक्र थियल आहे त हीउ यहूदीन जो एजेंट आहे, इमरान ख़ान जे हवाले सां। उन जी किताब जे हवाले सां उन वक़्त जी अख़बारुनि में हिन जे नालनि सां, इमरान ख़ान जे नालनि सां ख़बरूं छपियल आहिनि। अहिड़े तरीक़े सां ज़ाकिर नाइक साहब खुलेआम चयो त यहूदीन जो एजेंट आहे, जेके पाकिस्तान ते मुसलत करे पाकिस्तान खे तबाह करण जी हिकिड़ी साज़िश कई वई हुई। ऐं जंहिं साज़िश में मुंहिंजो पंहिंजी राय जे मुताबिक़ त यहूदी लॉबी काफ़ी हद ताईं कामयाबु थी, पर जेको हुननि जो असल गेम हो उन में हू नाकाम थी विया। त हू हिनखे 15 साल हिन मुल्क ते मुसलत करे, ऐं हिन मुल्क खे जहिड़े तरीक़े सां हिनखे राति ऐं सुबुह जी ख़बर न हूंदी आहे, जहिड़े तरीक़े सां हिनखे पंहिंजी धीउ जे बारे में ख़बर न हुई त उहा हिन जी धीउ आहे, जहिड़े तरीक़े सां हिनखे पंहिंजे ज़ालुनि जे बारे में ख़बर न हूंदी आहे त हिन जूं ज़ालूं आहिनि, अहिड़े तरीक़े सां हिनखे इहो बि ख़बर न पए आहे त हीउ एटम बम खणी कंहिंजे बि जेको आहे उहो हवाले करे छॾिया, एग्रीमेंट करे छॾिया। पर पीटीआई इमरान ख़ान जी टीम में जेके माण्हू शामिल आहिनि, तव्हां शेख रशीद जो बि गुज़िरियल ॾींहंनि में इंटरव्यू ॾिठो हूंदो, त हू त हिकु इंटरव्यू दौरान जेको आहे रोई बि पिया, त उन्हनि खे आवाम जी तकलीफ़ जो एतिरो अहसासु आहे। ऐं जमाली साहब, तव्हां जेका ख़बर शेयर कई आहे उहा त तमामु वॾी ख़बर आहे, त हिकु इसराइली लॉबी पोयां इमरान ख़ान जे मौजूदु आहे, जेका उनखे फैसिलिटेट करे रही आहे। त पोइ हीअ ॻाल्हियूं त ॾाढो कॉम्प्लिकेटेड न आहिनि या क्लियर आहिनि, ऐं असांजी आवाम खे बि सम्झणु खपे? हिकिड़ी ॻाल्हि तव्हां यादि रखो त हीउ शेख रशीद जो तव्हां ॻाल्हि वठो, मां तव्हांजो नालो बि न पियो खणणु चाहियां। इहे सभु फ्रॉडी क़िस्म जा माण्हू आहिनि, इहे एजेंट आहिनि। इन्हनि जी छा सियासत आहे? शेख रशीद जो केरियर खणो, पाण चवंदो आहे मां गेट नंबर 6 में मेरी परवरिश है, गेट नंबर 4 में मेरी परवरिश है। जॾहिं माण्हू पंहिंजे वाता इहे ॻाल्हियूं करे त उन वहायत माण्हू ते ॻाल्हाए न पोइ मतिलबु असांजा इदारा बि कसूरवार थिया, जेकॾहिं इन्हनि माण्हुनि जे पोयां उहे लॉबीज़ आहिनि, इन्हनि खे मुसलत करे मुल्क ते, त उहे बि 100% हुया। उन्हनि सभिनी खे मां सम्झां थो त उन्हनि खां इंट्रोगेशन थियणु घुरिजे, उन्हनि खे शामिल तफ़्तीश करणु घुरिजे त हुननि कहिड़े तरीक़े सां हिकु अहिड़े माण्हू खे हिन पाकिस्तान ते मुसलत करण लाइ लॉबिंग कई, जंहिं पाकिस्तान जी तबाही में काई कसर कान छॾी आहे। 4 साल जो जेकॾहिं तव्हां हीउ पीरियड खणो, हिन 4 साल में हिन मुल्क खे जंहिं तबाही खां मां सम्झां थो हमकनार कयो आहे इमरान ख़ान, इन खां अॻु में पाकिस्तान ज़ाहिर आहे, ॾिसो लहा चढ़ा पाकिस्तान जी तारीख़ में आया आहिनि। जमाली साहब, हीअ त तव्हां तमामु वॾी ख़बर शेयर कई आहे त इमरान ख़ान जे पोयां इसराइली लॉबी मौजूदु आहे। तव्हांजो इहो बि चवणु आहे त उन शइ में जेको आहे हितां जा पंहिंजा इदारा बि मुलविस आहिनि, पोइ इहा त सिधी सही गद्दारी थी न मुल्क सां। गद्दारी त आहे, असां मां त चवां थो हिनखे फांसी करणु घुरिजे, पर इहा शइ अॻियां थी न त प्रॉपर इन्वेस्टिगेशन करणु, पर पीटीआई त मुसलसल क्लेम करे पियो। अच्छा जमाली साहब, ये ऑन एयर वञी रही आहे ॻाल्हि। इदारा चऊं था न, टेक्निकल असां बि बचायूं था न केटीएन खे, मूंखे त मसलो न आहे। अच्छा, असांजे छा जहिड़ा थींदा रहंदा आहिनि, हिकिड़ो मसलो आहे। मतलब तव्हांखे कोई प्रॉब्लम खौफ न आहे, जेकॾहिं पाबंदी बि सुभाणे लॻी वञे थी त लेट इट बी। मां प्रेसिडेंट पीएफयू जे आहियां। अच्छा, सही आहे, ठीकु आहे। पर बहरहाल हिते मीडिया जे पासे ते असीं हली था वञूं हुनजी त केतिरो इंडिपेंडेंट आहे, पर जमानी साहब हमेशह बेखौफ़ थी करे ई जवाबु ॾींदा आहिनि ऐं तजिया ॾींदा आहिनि, जेका उन्हनि वटि रेलेवेंट ख़बर हूंदी आहे। असां बि कोशिशि कंदा आहियूं त जेके सचियूं ख़बरूं आहिनि उहे तव्हां ताईं पहुचायूं। सो हिन वक़्तु जेके सियासत जा नवां एपिसोड्स ईंदा था वञनि, तव्हां ताईं असीं पहुचाईंदा वञूं पिया। पर जमाली साहब, तव्हां पीटीआई जी ॻाल्हि कयो पिया, पर हू मुसलसल इहो चवनि था त हू मुल्क जी ख़िदमत करणु चाहिनि था, उन्हनि खे आवाम जो अहसासु आहे, मईशत जो बेड़ो बुॾियो पियो आहे, जेके हू क्लेम कनि था त वापसि अची करे इक़्तिदार में हुनखे फिक्स करे सघनि था। इमरान ख़ान जॾहिं वियो हो न त 170 रुपए जो डॉलर हो, ऐं जेसि ताईं इमरान ख़ान जी हुकूमत हुई 190 रुपए जो डॉलर थियो। हाणे जेकी इहा फ्लक्चुएशन आहे, तव्हां गुज़िरियल 40 सालनि जी तव्हां जेकॾहिं टेन्योर बि कॾहिं काउंट कयो न त तव्हांखे एॾी वॾी फ्लक्चुएशन न मिलंदी। हाणे अचूं त जेको फ्यूल हुयो उहो 76 रुपए 76 रुपए जो लीटर हुयो, जॾहिं इमरान ख़ान वियो त 150 रुपए जो लीटर हुयो। हाणे इहा फ्लक्चुएशन जेको आहे कॾहिं लाइफ में कान थी, जॾहिं असां घटि में घटि अखि खोली आहे। 2, 4, 5, 10, 15, 20 रुपयनि जी फ्लक्चुएशन असां मुख़्तलिफ़, उहो बि 3-3, 4-4 सालनि में वञी ॾिठी आहे। ठीकु आहे, अहिड़े तरीक़े सां जेके खाइण पीअण जूं शयूं हुयूं न, जेकी मां चवां थो तव्हां सब्जियुनि खां वठी, फ्रूट्स खां वठी, दालनि खां वठी, अटे खां वठी, गिह खां वठी, जेको वणे तव्हां जेको आहे खाइण पीअण जी शयुनि जो जेको आहे तव्हां उन वक़्त जो जॾहिं इमरान ख़ान न हो 2018 खां अॻु में, उनजो तव्हां लिस्ट कढो
ऐं उन खां पोइ जेको आहे तव्हां इमरान ख़ान जे दौर जी लिस्ट करो त तव्हांखे आइडियो थिए त महांगाई केतिरा गुना वधी आहे। अच्छा दवाउनि जी तव्हां फील्ड में अचो त तव्हांखे अंदाज़ो थिए त 500% क़ीमतूं जेको आहे उहो दवाउनि जी वधी हुयूं। इमरान ख़ान मां सम्झां थो उहा बीमारी हिन मुल्क जी जंहिं हिन पाकिस्तान खे तबाह ऐं बर्बादु करण में का कसर कान छॾी। ऐं जेकॾहिं हीअ न वञे हिन हुकूमत तां त तव्हां बिलीव कयो, मूंखे पूरो यकीन हो त हे पाकिस्तान जी जड़ुनि खे सफ़ा खोखलो करे छॾिया, काफ़ी हद ताईं करे छॾियो अथई। ऐं असांखे हीअं संभलण में तव्हांखे यादि हूंदो मूं चयो त हीअ हिकु 2-4 महीना या साल 2 सालनि में संभालींदा। घटि में घटि हिननि खे 5 साल खां मथे लॻंदो इन रुॻो निज़ाम खे इक़्तिदार में वापसि अचण खां बि घटि में घटि आउं तव्हांखे ॿुधायां थो त इन मईशत महांगाई त घटि कोई बि नथो आणे करे सघे, वधंदी, पर इनखे स्टेबल रखण जे लाइ बि हिननि खे एतिरो टाइम खपंदो, छो जो इकोनॉमी तौर ते असां एतिरा कमज़ोर थी चुका आहियूं जो असांजी ॾिसो न 90% असां डिपेंड था कयूं इम्पोर्ट जी शयुनि ते। एक्सपोर्ट हाणे असांजी न हुजण जे बराबरि आहे। एलसियूं तव्हांजूं खुली नथनि, माण्हू छा कनि, महांगाई त वधंदी, नेचुरल ॻाल्हि आहे न। मक़सदु इहो इकोनॉमी जो फलाणो माहिर मुआशियात ऐं सभु कूड़ ॻाल्हाईंदा आहिनि। भाई ग्राउंड रियलिटी इहा आहे त महांगाई खे कोई बि माई जो लाल हींअर कंट्रोल नथो करे सघे, सवाइ हिन जे त जेकॾहिं फ्यूचर में एग्रीकल्चर असांजी बम्पर क्रॉप्स थी वियूं जेके इतलात आहिनि, बाक़ी हिन में अलागे वधीक ख़बर, छो जो असांखे जेके इतलात हूंदियूं आहिनि उन जी बुनियाद ते असां ॻाल्हाईंदा आहियूं। उन वक़्त जो माहौल अलाह जी तरफ़ां जेकॾहिं ॿी का अहिड़ी सूरत हाल पैदा न थी, जेकॾहिं एग्रीकल्चर बम्पर क्रॉप थी त मां एतिरो चई सघां थो त इहे जेके खाइण पीअण जूं कुझु शयूं आहिनि सिर्फ़ु इन्हनि में कमी थी सघे थी, बाक़ी इन खां अलावा जेकी शयूं ओवरऑल आहिनि कंहिं में बि कमी कान थींदी। ऐं इहो तव्हांखे अचण वारो वक़्तु ॿुधाईंदो, हुकूमत वञी छा बि चए हुनजे चवण सां कोई फ़र्क़ु नथो पए, न ही डॉलर हेठि ईंदो डॉलर बि मथे वेंदो। ऐं हीअ हिननि ग़लति रोकियल आहे डॉलर खे। मां ज़ाती तौर ते इन जे बि ख़िलाफ़ु आहियां त तव्हां 224 रुपए ते सरकारी तौर ते डॉलर खे रोके ब्लैक मार्केटिंग जे माण्हुनि खे वधीक मौक़ो ॾेई छॾियो आहे त हू अञा ब्लैक मां जेको आहे फ़ाइदो वठनि। भई जेकॾहिं 234, 35, 50 ते वञे थो जेको ऑफिशियल इन ई करे अवेलेबल आहे, ब्लैक पियो थिए न, अवेलेबल हर शइ आहे। ॾिसो काई अहिड़ी करेंसी न आहे जेकी अवेलेबल न आहे, इहो कॉन्सेप्ट ई ग़लति आहे, रेट अलॻि आहे। जेकॾहिं 224 जो सरकारी हिननि रेट रखियल आहे त तव्हांखे 250, 255, 260, 270 मिली वेंदी। काई अहिड़ी करेंसी न आहे जेकी तव्हांखे न मिलंदी, रेट ब्लैक जो हूंदो, इहो ई मसइलो आहे। जंहिं जॻह ते हिननि खे कंट्रोल करणु घुरिजे, इहे हवाला हुंडी वारा ई उन ॾींहुं तव्हां ॾिठो हूंदो जेके अफ़गानी ऐं हिननि जी जेकी वीडियोज़ आयूं ऐं डॉलरनि जा बैग जेको आहे भई ॻणनि था, त हाणे इहे इदारनि खे नज़र नथा अचनि। ॾिसो काई बि वॾी शइ हिन मुल्क में तव्हां यादि रखो त कोई बि वॾो कमु ताक़तवर इदारनि जी मर्ज़ी ऐं मंशा खां बग़ैर न थी सघंदो आहे। चाहे उहा मंशियात जी स्मगलिंग हुजे, चाहे हथियारनि जी स्मगलिंग हुजे, चाहे या मनी लॉन्ड्रिंग हुजे, को बि वॾो फ़ैसिलो सरहदनि जी स्मगलिंग हुजे, कंहिं बि ताक़तवर इदारनि जी इजाज़त खां बग़ैर को माई जो लाल हिकु कमु नथो करे सघे। इहा बदकिस्मती आहे पाकिस्तान। इन में जेको आहे असां इहो चई सघूं था त इहा पाकिस्तान जे अवाम जी बदकिस्मती आहे। हाणे तव्हां न इन जे तव्हां अञा ॿी तरफ़ बि अचो, इहो रुॻो पाकिस्तान जो, दुनिया में मंशात जे ख़िलाफ़ु सज़ाए मौत बि आहे, पर छा अमेरिका में मंशात कान थी विकामजे, लंदन में कान थी विकामजे, ऑस्ट्रेलिया में कान थी विकामजे, जर्मनी, इटली, फ्रांस, कहिड़ी जॻह ते नथी विकामजे, हर जॻह ते विकामजे थी। छो जो इहे जेके माफ़ियाज़ हूंदियूं आहिनि, इहे उन्हनि हुकूमतुनि जूं जेके ताक़तवर शख़्सियतूं हूंदियूं आहिनि, इन्हनि जो गठजोड़ हूंदो आहे। हिकिड़ो ग्रुप या हिकिड़ो माण्हू थोरी थो इहो सभु कुझु करे सघे। तव्हांजो छा ख़्यालु आहे त हीअ जेके दहशतगर्दी बि थींदी आहे, हीअ तालिबान वालिबान जेके पंहिंजो पाण खे सम्झंदा ॾिसो इन्हनि खे बि त पेनिट्रेट कयो वियो न। ॾिसो जॾहिं तव्हां कंहिंखे पेनिट्रेट कंदा आहियो उन खां पोइ वरी जॾहिं उन ते खे वरी तव्हां डिस्ट्रॉय करण जी कोशिशि कंदा आहियो त उहो रिटेलिएट कंदो आहे, इहो कुदरत जो निज़ाम आहे। त पहिरियों तव्हां उन्हनि खे ठाहियो पाण आहे, हाणे जॾहिं तव्हां उन्हनि खे डिस्ट्रॉय करण जी कोशिशि करे रहिया हो त उहो उनजे साम्हूं जेको आहे तव्हांजे साम्हूं रिटेलिएट करे रहिया आहिनि। त असां इहो चवंदा आहियूं त हमेशह उसूल जी बुनियाद ते जेकॾहिं कमु कया वञनि त पोइ शायदि इन्हनि शयुनि में घटिताई थींदी। हिते मुसीबत इहा ई आहे त कंहिं कम में निज़ाम बहितर करण जी सोच ई कान हूंदी आहे। हर निज़ाम खे तबाह बर्बादु करण जी नियत हूंदी आहे। हर निज़ाम में किथां न किथां मैनिपुलेशन कई वेंदी आहे। हर निज़ाम में किथां न किथां प्रेशराइज़ करे कमु कराया वेंदा आहिनि, जंहिंजे करे ख़राबियूं वधंदियूं आहिनि। अच्छा, ही हुकूमतूं हिक ॿिए खे हलण छो न पियो ॾियनि जमाली साहिब? ही बि कॾहिं जेको आहे ट्रैक ते ईंदा, कॾहिं तरीक़े अदम एतमाद थी अची वञे, बेतमादी रथ जेके असीं चऊं था, कॾहिं कोई कंहिंखे किराए थो, त ही बि त ॾाढो कॉम्प्लिकेट करे छॾियो आहे न सियासी जमातुनि में। ॾिसो इमरान ख़ान खे पहिरें ॾींहं खां ख़बर हुई त हुनजी ह्यूज करप्शन आहे ऐं जेकी प्रूफ्ड करप्शन आहे।
पहिरीं ॻाल्हि त बिल्कुलु असां पंहिंजे सबर छो न पाया कनि इलेक्शन ताईं सबर कंदा त इहा करप्शन खुले थी न जेतिरा ॾींहं ॾिसो इहा ई त सम्झण जी ज़रूरत आहे न इमरान ख़ान खे इहा ख़बर आहे त जेतिरो वक़्तु हिन हुकूमत खां मिले थो त अल्टीमेटली हिन जी रोज़ जी बुनियाद ते करप्शन जूं शयूं ॿाहिरि अची रहियूं आहिनि हाणे त मिसाल खणो त पहिरियों हिकिड़ी घड़ी आई हुई जेकी सऊदी शहज़ादे ॾिनी हुई जंहिंजो स्कैंडल आयो ऐं उमर फारूक दुबई जे हिकिड़े कारोबारी माण्हू उन खां ख़रीद कई या जेको बि कयो ठीकु आहे उन खां पोइ घणी घड़ियुनि जो मसइलो अची वियो उन खां पोइ घणनि हीरनि जवाहरनि जो मसइलो अची वियो उन खां पोइ कालीननि ताईं जो मसइलो अची वियो हिन खे या अञा त पंजाब हुकूमत ऐं केपी हुकूमत हिननि हुजण जे करे उहे जेके बिलियन्स जा जेके मनसूबा आहिनि उन्हनि जी करप्शन त अञा आई कान्हे उहा त तॾहिं ईंदी न जॾहिं हिन जी हुकूमत न रहंदी ईअं केस निकिरंदा उहे हाणे हिन खे इहा ख़बर आहे त जेतिरो टाइम इहो हिन हुकूमत खे मिलंदो त हिन जे जेके करप्शन जूं शयूं आहिनि जेके बिलियन्स ऑफ रुपीज़ जूं न आहिनि बिलियन्स ऑफ डॉलर्स जूं आहिनि हे हिकु जेकॾहिं तव्हां सिर्फ़ु मेट्रो खे खणो तव्हां पिशावर खे त तव्हांखे अंदाज़ो थींदो त हुन में 80 अरब खां वधीक जी करप्शन त हुन में इमरान खान पाण बि स्पेसिफिकली इन्वॉल्व आहे या सिर्फ़ उन जी टीम मेंबर्स जो कसूर आहे जो बाद में चइजे त हू साफ़ शफ़ाफ़ साबित शक ई न आहे त हर करप्शन में डायरेक्टली इमरान खान मुलविस आहे नामुमकिन आहे या इमरान खान जा जुमला आहिनि त जेकॾहिं मथी लेवल जो मुलविस न हुजे त हेठि करप्शन नथी थी सघे ऐं उनजा जुमला आहिनि तव्हां खणी ॾिसो कंहिं प्रोग्राम में हुन चया आहिनि इट मीन्स त डायरेक्टली इन्वॉल्व आहे चाहे BRT मनसूबो आहे चाहे बिलियन ट्री मनसूबो आहे चाहे मेट्रो पिशावर आहे चाहे रिंग रोड मनसूबो आहे चाहे हाणे जेको इहो लाहौर में इन्हनि गड़बड़ कयल आहे ऐं एग्रीकल्चर जूं ज़मीनूं ख़तमु करे ऐं कहिड़ी उहा नहर आहे नालो मुंहिंजे ज़हन मां निकिरे पियो हींअर उते जेके बिल्डरनि खे हिननि जेके हेॾी वॾी ज़मीन ॾेई छॾी आहे 100 एकड़ ज़मीन ऐं एग्रीकल्चर जेको आहे डिस्ट्रॉय कई आहे हिननि हाणे ॾिसो हिकु तरफ़ ई चए थो त बिल्डर हिकिड़ी वॾी माफ़िया आहे दुनिया में सभु इन खां इन जो मुक़ाबिलो नथो थी सघे हीअं नथो थी सघे ही मां चवां न ही ज़हनी सिक आहे असेंबली टुटण वारे मामले जो इख़्तिताम छा थींदो न असेंबली त टुटे ई कान थी न इहो तव्हांखे कंहिं चयो आहे इमरान खान चवे थो इमरान खान ॾाढो कॉन्फिडेंट आहे समूरी पीटीआई इमरान खान हर शइ में कॉन्फिडेंट हूंदो आहे उन खां पोइ चवंदो आहे इहा बि मुंहिंजी ग़लती इमरान खान खे छॾियो त हिन जी का ज़बान जी हैसियत ई कान्हे जेको माण्हू कूड़ो आहे उनजी ज़बान जे सां कहिड़ी हैसियत पॉपुलर लीडर आयो ॿुधणो पवंदो न पॉपुलर लीडर 20 खां 25,000 या 32,000 ट्विटर जा जेके फॉलोअर्स आहिनि उन्हनि जो पॉपुलर लीडर आहे या हिकिड़ो तबिको जेको ओवरसीज़ जो आहे जेके उन्हनि जूं वीचारनि जूं ग़रीबनि जूं फैमिलियूं हिते रहनि जूं मजबूरी में जलसनि में वञनि था या उहो तबिको जेको इस्टेब्लिशमेंट जी उन्हनि फैमिलियुनि सां तालुक़ु रखे थो जंहिंखे 30 सालनि खां ब्रेन वॉश कयो वियो आहे नंढे हूंदे खां वठी उन्हनि खे ॿुधायो वियो आहे त हीअ फलाणा चोर आहिनि ऐं हाणे जेको आहे 92 खां वठी हिनजी जेको आहे उन्हनि पब्लिसिटी शुरू कई जिते एक्चुअल कमु जेको आहे मां सम्झां थो 99 खां पोइ शुरू थियो बल्कि 97 98 में हिन ते कमु शुरू थियो जो की हिन खे मार्केट कयूं ऐं हिनखे पॉलिटिक्स में आंदो आहियूं त हाणे उहो ब्रेन वॉशिंग 5-8 सालनि जा ॿार हुया ॿारड़ा हुया ॿारड़ियूं हुयूं या जेके बि ख़वातीन हुयूं उन में उन्हनि खे 20-25 सालनि जी हिकिड़ो ब्रेन वॉश थियल आहे उहे वीचारा जेके आहिनि जोशो जज़्बे सां हिन जी जलसनि में अची था पॉपुलरिटी जो तव्हांखे मां अंदाज़ो ॿुधायां तव्हां ॾिसो हे जेको चए थो हींअर इलेक्शन चलो खटियो जेके जंहिंजी ॻाल्हि थी हले त 8 मां 6 क़ौमी असम्बली सीटूं खटी वियो ऐं 13 फलाणियूं हाणे डिफरेंस छा हो जंहिंमें इमरान खान पाण बीठो आहे जेकॾहिं ANP जे हिन जेके 90,000 खयां आहिनि त 85,000 जेको आहे ANP जे हुन खयां आहिनि पोइ करे आहे न हुनजी ज़मानत ज़ब्त जे करे एतिरो पॉपुलर हो जिते हिनजी पंहिंजी हुकूमत आहे हिते हकीम बलोच वारी सीट ते तव्हां ॾिसी छॾियो त इमरान खान जो छा हाल थियो आहे पंजाब में तव्हां अचो जिते ही पाण न बीठो हुयो 30,000 खां मथे वोटनि ते जेको आहे हिननि जो कैंडिडेट हारियो आहे PTI जो ॿियनि सीटुनि ते अचो जिते ही बीठो आहे इमरान खान छा फ़र्क़ु आहे 10,000 5,000 7,000 इहो पॉपुलर लीडर हूंदो आहे जेको पाण बीठो आहे लीडर जे बीहण ऐं हुनजे कैंडिडेट जे बीहण में ज़मीन आसमान जो फ़र्क़ु हूंदो आहे हे जॾहिं पंहिंजा कैंडिडेट बीहारींदो इहे सभु फ्रॉडी ऐं 2 नंबर माण्हू जेके हिन सां गॾु आहिनि ॾिसो हिन सां आहिनि कहिड़ा इहे गंडापुरी जेको सबक़ु जेको चवंदो आहे त मंशात जेको आहे हुनजी ऑफिशियल इजाज़त हुजणु घुरिजे हाणे इहे मेंटल माण्हू जेके सिक हूंदा आहिनि उहे इन क़िस्म जूं हाणे PTI जे अंदरि छा हली रहियो आहे जेकॾहिं तव्हां वटि इहा पकी ख़बर आहे बेतमादी रिथ जूं बि असीं ॻाल्हियूं ॿुधूं था त हू कामयाबु थियण वञे पई वॾे वज़ीर जे ख़िलाफ़ सो छा हली रहियो आहे हिन वक़्तु हुननि जे अंदरि छा जी तयारी करे काफ़ी मेंबर त पाण कान ईंदा लॻंदो न PTI जा काफ़ी मेंबर त पाण ई असेंबली कान ईंदा अच्छा बाक़ी काफ़ी जी मंज़ूरी जी बार-बार ॻाल्हि करे कुझु जेको आहे MPS सां चौधरी शुजात जूं आसिफ़ज़ादारी ऐं इन्हनि जूं ॻाल्हियूं हलियूं आहिनि मुंहिंजे ख़्याल में त शायदि उहे मुकमिल थी चुकियूं आहिनि ऐं हाणे जेको आहे उहो ओपनली जेको आहे अॼु वज़ीर आज़म ऐं आसिफ़ज़ादारी जे विच में टेलीफोनिक राब्तो बि थियो इन में कोई फिलॉसफी न आहे हुननि जा 10-15 मेंबर शॉर्ट थियणा न आहे त 5-6 मेंबरनि जो फ़र्क़ु आहे कोई एतिरो वॾो फ़र्क़ु न आहे पंजाब असेंबली में को फ़र्क़ु ई न आहे मां सम्झां थो जेके 10 मेंबर आहिनि काफ़ी लीग जा सिधो
ओके जेकॾहिं सिर्फ़ु इहे 10 मां 8 मेंबर या 5 मेंबर बि हेॾे होॾे थी विया त ख़तमु। यानी पीटीआई जे मेंबरनि जी बि ज़रूरत न आहे, पर मुंहिंजी इतला इहा ई आहे त पीटीआई जा कुझु मेंबर्स जेके आहिनि उहे शॉर्ट थी वेंदा जॾहिं अदम एतमाद जी तहरीक हूंदी। पोइ यानी ये चौथी हुकूमत अचण वारी आहे पंजाब? बिल्कुलु ईंदी, 6 महीननि में चौथी हुकूमत ईंदी। बिल्कुलु ईंदी। इन सां असर को न पवंदो बुरो इकोनॉमी ते या पॉलिटिकल इंस्टेबिलाइजेशन ॾिसो, जो त वॾो ई मनफ़ी असर पवंदो आहे। इकोनॉमी त हिन वक़्त बि पाकिस्तान जी मां सम्झां थो त तबाही जे धाने ते ई आहे। पोइ त वरी पीटीआई कुझु न कुझु कंदी, ही त पोइ सीज़न्स ईंदियूं वेंदियूं पाकिस्तानी पॉलिटिक्स जूं। इकोनॉमी ईअं हाणे बहितर हिन मुल्क जी न थींदी, उन जे लाइ तव्हांखे फ़ैसिला करणा पवंदा। हिननि खे मसइलो इहो ई आहे त ही फ़ैसिला करण में या त डिॼनि था हुकुमरान दम नाहे, या जेको आहे असल ताक़तूं जेके आहिनि उन्हनि फ़ैसिलनि में हिननि जो साथ नथियूं ॾियनि। अच्छा, हिननि खे ग्वादर पोर्ट जे हवाले सां जेकॾहिं इकोनॉमी खे बहितर करणो आहे त उन जा हल मौजूदु आहिनि। ईअं न आहे त असां वटि हल मौजूदु न आहिनि। सही आहे। जेकॾहिं हिननि खे इकोनॉमी खे बहितर करणो आहे त हिननि वटि ग्वादर पोर्ट मौजूदु आहे, हिननि वटि केटी बंदर मौजूदु आहे, हिननि वटि साहिली पट्टी मौजूदु आहे जिते सॼी दुनिया इन्वेस्टमेंट करणु चाहे थी। मसइलो आहे नीयत जो, या त मूं जीअं चयो त ज़ाहिर आहे हुकूमत कुझु सभु कुझु न हूंदी आहे। अच्छा, त जेके हुकूमत खां वधीक ताक़तवर धुरियूं आहिनि उहे हिननि जो साथ न ॾींदियूं हूंदियूं। ठीकु आहे, या त फ़ैसिला करण जे लाइ जेको आहे फ़ैसिला करण लाइ तव्हांखे दिलेर बणिजणो पवंदो आहे ऐं इहो सोचणो पवंदो आहे त असां इन्हनि में असांखे क़ुर्बान बि थी सघिणो पवंदो न। ठीकु आहे, पर जेकॾहिं मुल्क जे लाइ तव्हां क़ुर्बान थी वेंदा त तारीख़ तव्हांखे हमेशह यादि रखंदी। तव्हां फ़ैसिला त वठो। तव्हां ॾिसो न ज़ुल्फ़कार अली भुट्टे जेको आहे उहो ईअं नवाज़ शरीफ़ वांगुरु जलावतन थियण लाइ हुन ते बि त प्रेशर आहे न। पर शहीद ज़ुल्फ़कार अली भुट्टे फांसी क़बूल करणु गवारा कयो न, मुल्क खां फ़रार थियणु क़बूल न कयो जीअं नवाज़ शरीफ़ फ़रार थी वियो। सही, अहिड़े तरीक़े सां हीउ जेको मौजूदा साहिबु आहे इमरान ख़ान उहो त हाणे मिंथू थो करे त मुंहिंजा इहे केस बंदि कयो ऐं मूंखे गारंटी ॾियो त मां नाइल न थींदुसि। 4 केसेस जी समाप्त थियणी हुई। जमाली साहब, ख़ैर अॻिते वधूं था प्रोग्राम में। सियासत, पाकिस्तान जी सियासत जे हवाले सां प्रिडिक्ट करणु तमामु घणी मुंहिंजे ख़्याल में ॾुखी ॻाल्हि आहे, छो त कहिड़े बि वक़्तु कुझु बि थी थो सघे। कहिड़े बि वक़्तु हीअं जीअं हाणे सीज़न जेको आहे असीं चऊं त ॿीं हले थी जी पहिरियों इमरान ख़ान जे ख़िलाफ़ु वोट ऑफ नो कॉन्फिडेंस कामयाबु थियो, हाणे वरी अहिड़े क़िस्म जूं सिमिलर ॻाल्हियूं शुरू थी वियूं आहिनि। एपिसोड्स हिन जा रोज़ाना नवां नवां ईंदा था वञनि। पॉलिटिशियंस भरपूर कोशिशि कनि आवाम खे एंटरटेन करण जी। सो प्रोग्राम में अॻिते वधूं था। जमाली साहब, MQM जेको आहे भरपूर तंज़ कयो आहे सिंध पुलिस ते, त सिंध पुलिस स्ट्रीट क्राइम खे क़ाबू करण में नाकाम थी वई आहे। हिकिड़ी ॻाल्हि त इहा ठीकु आहे त पुलिस जो कमु आहे त अमन अमान ते कंट्रोल करे। ठीकु आहे, सॼी सिंध गवर्नमेंट जो कमु आहे। दुरुस्त। ॾिसो, जॾहिं क्राइम वधंदो आहे न त उनखे रोकण जे लाइ तव्हां संजीदगी सां कहिड़ा उपाउ वरिता आहिनि इहो ॾिठो वेंदो आहे। त क्राइम त चलो कंट्रोल न पियो थिए, पर उनखे रोकण जे लाइ गवर्नमेंट जी सतह ते ही स्टेप्स वरिता विया आहिनि न। इहा बिल्कुलु ठीकु ॻाल्हि आहे। ॾिसो, MQM पंहिंजी सियासत कराची जे हवाले सां करे उहो हिकिड़ो अलॻि सब्जेक्ट आहे, पर जेकी हक़ ऐं सच ॻाल्हि आहे उहा इहा ई आहे त स्ट्रीट क्राइम तमामु वधियल आहे। माण्हू परेशान आहिनि ऐं माण्हुनि खे रिलीफ ॾियणु, माण्हुनि जी जान ऐं माल जो तहफ़ुज़ करणु इहो कंहिंजो कमु आहे? हुकूमत जो, पुलिस जो कमु आहे। हाणे जेकॾहिं हू नाकाम थी आहे त हाणे असां हुन नाकामी जे कॉज़ ते वञूं न, रीज़न्स ते वञूं त छो आहे जी, रूट कॉज़ेस ते ॻाल्हायूं। पुलिस खे सियासत खां पाक हुजणु घुरिजे। बदकिस्मती सां पुलिस सियासत खां पाक न आहे। ऐं पुलिस एहलकारनि जो नंबर पूरो आहे। पुलिस में जेको आहे मेरिट ते भर्तियूं थियणु घुरिजनि, पुलिस में मेरिट ते भर्तियूं कान्हनि। पुलिस में मेरिट ते तइनातियूं थियणु घुरिजनि, पुलिस में मेरिट ते तइनातियूं न आहिनि। यानी जेके थाणा आहिनि, जेके SSP खां वठी DIG खां वठी जेके बि आहिनि उहे कंहिं न कंहिं तरीक़े सां कंहिं न कंहिंखे राज़ी करे अचनि था, ॿिया पंहिंजी मेरिट ते कान था अचनि। जंहिं बि जॻह ते मेरिट न हूंदी, ज़ाती इंट्रस्ट तमामु घणा इन्वॉल्व थी वेंदा, उन जॻहनि ते निज़ाम सही नथो थी सघे। ठीकु आहे, बाक़ी उन्हनि जी तादाद घटि आहे, इन में को शक न आहे। पुलिस खे फैसिलिटीज़ घटि आहिनि, इन में बि को शक न आहे। पर मसइलो इहो ई आहे त जेकॾहिं सभिनी जी नियत हुजे न त पुलिस जो निज़ाम सही करण जे लाइ तव्हांखे मेरिट ते फ़ैसिला ई करणा आहिनि न। भई तव्हां कयो न मेरिट ते भर्तियूं। जेकॾहिं कोर्टुनि, हिकु त कोर्टुनि में जेको आहे तमामु घणो हुकूमतनि खे उलझायल आहे, हर रोज़ जेको आहे प्राइम मिनिस्टर खे, चीफ मिनिस्टर खे। MQM वारी ॻाल्हि जो जमाली साहब, सॉरी मां इंटरफेयर पई कयां, त सिंध हुकूमत कीअं जवाबु ॾिनो आहे? तव्हां उन ते बि ख़ैर कॉमेंट करे वठो। त अॼु सूबाई वज़ीर शर्जील मेमण MQM जे तंज़ में जवाबु इहो ॾिनो त तव्हांजे दौर में दुकान बंदि कराया वेंदा हुया ज़बरदस्ती ज़ोर सां, त हू स्ट्रीट क्राइम ते फोकस करण जे बदिरां इन शइ जो जवाबु ॾेई रहिया हुया। सिंध हुकूमत इन शइ खे कीअं डील करे? ॾिसो, सिंध हुकूमत ज़ाहिर आहे त पाण खे त डिफेंड कंदी। शर्जील इनाम मेमण साहब चयो आहे त तमामु घणो वधी रहियो आहे। कच्चे जे इलाइक़नि में त अञा सूरत हाल ख़राब थींदी वञे पई, अगवा जा वाक़िया वधंदा पिया वञनि। एक्ज़ैक्टली, त असांखे पंहिंजे उन कम ते तवजो ॾियणु घुरिजे।
MQM त जीअं मां पहिरियों चयो त हू ज़ाहिर आहे पंहिंजी सियासत कंदी न, उहो शहरी सियासत थी करे त हू त पंहिंजी सियासत कंदी न। MQM खां कोई इहो सुवाल करे न त तव्हांजे दौर में जेको आहे इमाम बारगाहनि में मस्जिदनि में बम धमाका ऐं 50 माण्हू त तव्हांजे दौरनि में जेको आहे क़तल थींदा हुआ, बोरियुनि में बंदि लाशूं त तव्हांजा तोहफ़ा हूंदा हुया, माण्हुनि खे करंट ॾेई ऐं ड्रिल मशीन सां सुराख त तव्हांजे दौरनि में कया वेंदा हुया, तव्हांजे दौर में रोड रस्तनि ते जेको आहे जेको घिटियुनि में बसियुनि में 100 गाॾियूं हिक ॾींहं में त तव्हांजे दौरनि में जेको आहे हिते सड़ी वियूं हूंदियूं, जेको जनरल मुशरफ तव्हांखे हेतिरी पावर ॾिनी जंहिंजो तव्हां नाजाइज़ फ़ाइदो वठी ऐं शहर खे यगमल कराए छॾियो। पर इहा सियासी हिकिड़ी मां चवंदो अलॻि रखूं, सभु शयूं आहिनि इहे, पर जेकी असल ॻाल्हि आहे त लॉ एंड ऑर्डर ते कंट्रोल सिंध गवर्नमेंट जो ज़िम्मेदारी आहे। हर आम माण्हू खे जी जान ऐं माल जो तहफ़ुज़ सिंध गवर्नमेंट जी ज़िम्मेदारी आहे, इन जी पुलिस जी ज़िम्मेदारी आहे, इनखे इहो करणो घुरिजे। ऐं हिन वक़्तु पॉलिटिक्स कयूं त MQM आहे उते त असां तमामु घणी ॿुधाए सघूं था, हिस्ट्री सां ॿुधाए सघूं था त हिक ॾींहं में 50 लाशा निकिरंदा हुआ, हिस्ट्री सां ॿुधाए सघूं था त बसियुनि में ज़िंदा माण्हुनि खे साड़ियो वेंदो हुयो, हिस्ट्री सां ॿुधाए सघूं था त हिन शहर जी घिटियुनि में ॿारनि जूं ॻीचियूं कटे ऐं बोरियुनि में बंदि करे ऐं नालनि में ऐं नदियुनि में उछलायूं वेंदियूं हुयूं। पर असां सियासत नथा करणु चाहियूं, असां कंहिंखे जवाब बि नथा ॾियणु चाहियूं। असां इहो चवूं था त हिन शहर हे ॾिसो, हे मल्टीपल शहर आहे, कराची जी डायमेंशन खे सम्झण जी ज़रूरत आहे। कराची में बदकिस्मती सां तवजो न ॾियण जे करे इलाही इलीगल इमिग्रेट्स आहिनि, लखनि जी तादाद में अफ़गान। ही क्राइम जेको आहे न, कुझु लोकल माण्हू बि इन्वॉल्व हूंदा आहियूं, इहो नथा चवंदा, छो जो ज़ाहिर आहे क्रिमिनल हूंदो आहे, पर इन में अक्सरियत जेकी इन्वॉल्व आहे उहो इलीगल इमिग्रेंट जेके पाण गैर कानूनी तारकीन वतन चवंदा आहियूं, उन्हनि में इन्हनि जो वॾो हथु आहे। इहे अफ़गानी प्रोग्राम जो टाइम बि घटि बचो आहे त ॿियूं ख़बरूं बि असीं चाहियूं था त शामिल करे वठूं। अच्छा, गुज़िरियल हफ़्ते ई जेको आहे पंहिंजा जेके वफ़ाक़ी वज़ीर आहिनि मुसद्दिक़ मलिक साहब, उन्हनि चयो हुयो त रूस जेको आहे राज़ी थी वियो आहे घटि अघनि ते तेल मुहैया करण जे लाइ पाकिस्तान खे, जॾहिं त फॉरेन मिनिस्टर बिलावल भुट्टो न्यूयॉर्क में हिकु ॿी स्टेटमेंट ॾेई आया हुया त अहिड़े क़िस्म जी का बि डील न थी आहे। ॾिसो, ज़ाहिर आहे वज़ीर ख़ारजा जॾहिं उते हुयो त ही कॉन्ट्रडिक्शन जॾहिं मल्टीपल, मां चयो न ही हुकूमत बि मल्टीपल आहे, सही आहे, 13 जमातूं ज़ाहिर हुकूमत में शामिल आहिनि न, त पर इहा सुठी ॻाल्हि आहे त जेकॾहिं रूस खां सस्ते अघनि ते फ्यूल मिली रहियो आहे न, जेको हुननि जो दावा आहे, ॾिसो मूंखे हिन बारे में नॉलेज न आहे, जेकी हुकूमत दावा करे रही आहे यानी पेट्रोलियम सां मुतलिक़ वज़ीर मुमलिकत जेकी दावा करे रहियो आहे, असां जेकॾहिं उनजी दावा जी ॻाल्हि कयूं त उनखे असां ख़राज तहसीन पेश कंदासीं त जेकॾहिं सस्ते अघनि ते रूस तव्हांखे पेट्रोल ॾिए थो ऐं असांजी हिकिड़ी ॿी तव्हां सां दरख़्वास्त हूंदी त हिन डॉलर जी ऐं हिननि जी फ्लक्चुएशन जे करे वॾा मसइला आहिनि, त तव्हां कोशिशि इहा कयो। रशिया सां असांजा माज़ी में तमामु सुठा तालुकात रहिया आहिनि। रशिया उहो मुल्क हुयो जंहिं पाकिस्तान में पहिरीं स्टील मिल लॻाई, जेकी हिन एशिया जी सभ खां वॾी स्टील मिल हुई। उन खां पोइ बहरहाल तालुकात अमेरिका जे करे यकीनन असांजा उन सां ख़राबु थिया। जेको बि जंहिं बि इदारे जो रोल रहियो, फ़िलहालु नाहे असांजे प्रोग्राम में तो टाइम जो असां उन्हनि ते ॻाल्हायूं, पर जेकॾहिं हींअर असांजा तालुकात रशिया सां सुठा थी रहिया आहिनि त उनखे इहो कन्विंस कयूं त ख़ुदा पाकिस्तानी करेंसी में इन जी तव्हां डील कयो, जीअं फ्यूचर में तव्हांखे जेको आहे इन डॉलर जी फ्लक्चुएशन खां तव्हां बची सघो। ऐं वरी जेके तव्हां कर्ज़ वठी रहिया आहियो उन ते बि असां दरख़्वास्त कंदासीं त उनखे जेको आहे मैकेनिज़म ठाहियो। काफ़ी अहम इशू से ॾिसी रोशनी विधी से ख़ासि करे जेका सिंध में अमन अमान जी सूरत हाल आहे। नाज़रीन, सिर्फ़ु कराची न पर जेकॾहिं असीं कश्मीर, घोटकी ऐं शिकारपुर जी बि ॻाल्हि कयूं त उते बि इन हवाले सां हालत, अमन अमान जे हवाले सां हालत ॾाढी तशवीशनाक आहे। हिन वक़्तु बि 14 माण्हू जेके आहिनि उहे उते धाड़ेलनि जी गिरफ़्त में आहिनि। सिंध पुलिस कोशिशि करे पई। सो बहरहाल पंहिंजो पाण खे फिक्स करण जी तमामु घणी ज़रूरत आहे। ऐं जीअं जमाली साहब बि चयो त रूट कॉज़िस खां वञी करे शयुनि खे फिक्स कजे, त जीअं अमन अमान जी जेतोणीकि असीं ॻाल्हि कयूं था त उहो एटलीस्ट बहितर रहे असांजे मुल्क में या असांजे सूबे में। इजाज़त ॾींदा, अल्लाह हाफ़िज़।